मेगा सोप सिल जावेरी जी नई अपडेट में सभी दोस्तन के वेलकम चवंदासीं पंहिंजनि यूट्यूब चैनल उदासी टीवी में। दोस्तों अॼु ज़बरदस्त बिग अपडेट आहे, वॾी अपडेट आहे जेका तव्हां सां मां शेयर करण वारो आहियां। यानी वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हां जो पंहिंजो चैनल आहे, हिन ते बहितरीन खां बहितरीन अपडेट्स लगातार मां तव्हांखे ॾींदो वञां थो ऐं कोशिशि आहे त अॻिते बि सभ खां पहिरियां ऐं ज़बरदस्त अपडेट तव्हां सां मां शेयर कंदो अचां। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसी लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु करे छॾींदा। दरअसल दोस्तों तव्हां ॾिठो त हसीना खे हुन औकात ॾेखारे छॾी चाकर ख़ान, जेको आहे पंहिंजी घरवारी जे साम्हूं। हसीना पंहिंजी औकात में अची चुकी आहे। हसीना हाणे वधीक ज़ालिम थी वेंदी, वधीक मुनाफ़क़त कंदी चाकर ख़ान जी घरवारी ऐं उन सां वधीक वेर रखंदी ऐं इन ॿिन्ही खे रस्ते तां हटाइण जी पूरी हसीना कोशिशि कंदी। होॾां जेका सिकू वारा अञा दिलियूं हणनि था त ॿुधायूं या न ॿुधायूं चाकर ख़ान खे। चाकर ख़ान खे ॿुधाइण खां पहिरियां ई जाबर इन्हनि जी कुझु न कुझु हरकत कंदो। ऐं होॾां जेको आहे दोस्तो जाबर वारा जेका विढ़िया आहिनि ऐं जे सांवल जे भाउ सां सांवल बि बदिलो वठण जे लाइ हाणे तयारियूं कंदो ऐं जाबर वारनि खे सिधो करण जे लाइ कोशिशि कंदो। ऐं हेॾां जेको आहे सिकू वारनि घटि जेको आहे सोच रखी आहे, जेका चाकर खां वधीक सोचे रहियो आहे ऐं हसीना वधीक सोचे रही आहे। सिकू खे पूरो करण जे चकर में आहे, हसीना ऐं चाकर ख़ान खे बि।